कोई दुनिया जो सभिनीनि खां वॾो पापी छो न हुजे, अगर कोई संत संकल्प करे वठे कि हिन जो उद्धार करणो आहे त पोइ निश्चित हुन जो उद्धार थी वेंदो आहे। चओ हरे। दुनिया जो सभिनीनि खां वॾे में वॾो पापी छो न हुजे, अगर कोई संत केवल संकल्प करे त भाई हिन जो उद्धार करणो ई आहे, यानी हिन खां भक्ति कराइणी आहे, सेवा कराइणी आहे, तो हुन जो उद्धार निश्चित आहे, हुन में कोई संशय न आहे। मान लो कोई जीवन भर जो पापी आहे, अंत समय कि संत जी दृष्टि पइजी वेंदी तो हुनजा सब पाप चवंदा नाश थी वेंदा, हुनजी मुक्ति पक्की आहे। अंत समय त छॾियो भाई, हा न, अंत समय छॾे छॾियो भाई, ठीकु आहे, भाग थी वेंदा आहिनि, केॾीमहिल संतनि जा दर्शन बि थी वेंदा आहिनि, माण्हू गुज़ारे वियो, हली वियो। अगर उनजी जेकी अंतिम संस्कार जी क्रिया थींदी आहे, अर्थी जेकी वेंदी आहे, उन अर्थीअ ते बि कंहिं संत जी नज़र पइजी वञे त संत उनजो बि उद्धार करे छॾींदा आहिनि। चओ हरे राम। ये संतन जा वचन तो वरी चयो न न न अर्थी भी न, इहो भी ठीक आ भाई, अर्थी तो ठीक आ, ना शरीर त आहे। चवन था अगर चिता पूरी जली वने, शरीर रख भी थी वने, पो भी अगर के संत जी दृष्टि उन रख ते भी पइजी वई तो चवन था उन जीव जो भी संत उद्धार करे छॾींदा। एडी संतन में शक्ति भगवान ॾिनी आहे।